इबरत टेलीविज़न नेटवर्क सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासि ख़ेली। अवां ताईं हैदराबाद मां ख़बर पहुचाए रहिया आहियूं त हारियुनि जे हक़नि लाइ पाण पतोड़ींदड़ सिंध हारी कमेटीअ खे सॼी ज़िंदगी अर्पींदड़ ऐं सिंध हारी कमेटीअ जे अॻूणे सदर कामरेड अज़हर जतोई जी टीं वरसी कलोड़ा ग्राउंड हैदराबाद में मल्हाई वई। वरसीअ जे मौक़े ते क़ुर ख़्वानी करे कामरेड अज़हर जतोई जे आख़िरी आरामगाह ते गुलनि जी चादर चाढ़े भरपूर भेटा पेश कई वई। कामरेड अज़हर जतोई जी टीं वरसी तक़रीब जे मौक़े ते ख़िताब कंदे सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर कामरेड समर हैदर जतोई चयो त कामरेड अज़हर जतोई सॼी ज़िंदगी सिंध हारी कमेटी जे प्लेटफॉर्म तां सिंध जे हारियुनि मज़दूरनि पोरियतनि ऐं मज़लूम माण्हुनि जी तर्जुमानी कई। समर हैदर जतोई चयो त कामरेड अज़हर जतोई हिकु तारीख़ साज़ शख़्सियत जो नालो हो जे सिंध जे आम माण्हुनि ख़ासि तौर ते हारियुनि मज़दूरनि पोरियत तबिके जे माण्हुनि खे संदनि हक़नि लाइ पाण ॻाल्हाइण जी हिदायत कई। हू पंहिंजे ॾाॾे बाबाए सिंध हैदर बख़्श जतोई जे ॾसियल वाट जो राही हो जंहिं सिंध जे हारियुनि जी ज़िंदगी में बहितरी आणण लाइ झर झंग जाॻिया। संदसि वरसीअ जे मौक़े ते खेसि भेटा पेश करण लाइ लफ़्ज़ ख़तम थी वञनि था। खेसि भेटा पेश कंदे कामरेड समर हैदर जतोई चयो त सिंध हारी कमेटी हारियुनि जे हक़नि लाइ भरपूर जदोजहद करे रही आहे। हिन चयो त हारियुनि ऐं पोरियतनि जे मसइलनि खे अवलियत जे बुनियाद ते हल कराईंदासीं। हिन चयो त सिंध हारी कमेटी कामरेड हैदर जतोई अज़हर जतोई मज़हर जतोई खां वेंदे कामरेड सखी मोहम्मद रमज़ान ख़ासि ताईं समूरनि अॻवाननि हारियुनि जे हक़नि लाइ भरपूर जदोजहद कई ऐं उन जदोजहद जी वाट ते हारियुनि जे हक़नि लाइ जदोजहद करे रहिया आहियूं। कामरेड अज़हर जतोई जी ख़िदमतुनि खे तारीख़ में हमेशह सुनहरी लफ़्ज़नि सां यादि रखियो वेंदो। हिन चयो त हारियुनि जे हक़नि लाइ जदोजहद जारी रहंदी। तक़रीब खे सिंध हारी कमेटी जे मरकज़ी अॻवान समर हैदर जतोई चयो त संदनि कयल जदोजहद खे सुर्ख़ सलाम पेश करियूं था। तक़रीब में वॾे तइदाद में हारियुनि ऐं हारियाणियुनि शिरकत कई। इन मौक़े ते ताज मरी कामरेड हकीम चंड अहमद नवाज़ इनकलाबी मोहसन जोयो आलमज़ेब मेमण कामरेड जब्बार बाग़ी अब्दुल जब्बार सबू पोटो मीर शाहिद टालपुर वहाब पंधराणी कामरेड हसन रज़ा शरब ख़िताब कयो। इन मौक़े ते ठारा पास कंदे मुतालबो कयो वियो त सिंध में रहंदड़ ग़ैर क़ानूनी पनाहगीरधारियुनि खे फौरी तौर पंहिंजे वतन न मोकिलियो वञे। शहीद साहबी जान मोहम्मद महर जा क़ातिल फौरी तौर गिरफ़्तार कया वञनि। सिंध जी मासूम नियाणी प्रिया कुमारीअ खे फौरी तौर बाज़ियाब करायो वञे। सिंधु दरिया ते धाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। सिंध जी ज़रई ज़मीन ते वलार बंदि कई वञे। सिंध जे ॿहिराड़ीअ वारा बंदि पियल स्कूल फौरी तौर खोलिया वञनि। ग़ुलाम हुसैन ख़ासि इबरत न्यूज़ हैदराबाद।